में 5 हवास हूंदा आहिनि, पर कंहिं में 6 हिस्सा बि मौजूदु हूंदी आहे। ऐं जॾहिं इहा हिस बेदार थींदी आहे त नाक़ाबिले यकीन वाक़िया पेश ईंदा आहिनि। बकवास करण नथो अचे। सीआईडी वारनि ख्वाबनि ते रिसर्च करणु कॾहिं खां शुरू कयो आहे? No one is above the law. Wanted.
तव्हां ॾाढे सुठे मूड में आहियो। तोखां मोबाइल फुरिजी वई आहे, इहा का घटि ॻाल्हि आहे छा? छॾियो सर, ज़रूर तव्हांजी नज़र लॻी हूंदी। न बाबा, इहो फन मूंखे न ईंदो। हिकु CID ऑफिसर खां मोबाइल फुरिजी वई आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। सर, मुंहिंजो अंदर तो सड़े, बिल्कुलु नई मोबाइल हुई। वञी ही सा वई, हूअं बि तूं पूरी कोशिशि कई मोबाइल खे बचाइण जी। यस सर, कोशिश तो मां पूरी कई। पूरी कोशिशि करण खां पोइ बि अगरि असां नाकाम थी वञूं, उनखे मुर्की टारे छॾिजे। यू मीन असां चोरनि खे छॾे ॾियूं? न न रूबी, मां ईअं कॾहिं चयो? तूं हाणे ईअं कर, उन छोकिरे जो स्केच ठाराए वठि त असां जल्दी उन्हनि ताईं पहुची वठूं। ओके सर। ओ सर, ही ॾिसो। ये यार कंहिंजो आहे रूबी? मौक़ा वारदात ते मिलियो हुयो। सर, आर यू ओके? हार खे ॾिसी बिल्कुलु सीरियस थी विया आहियो। तव्हां इन हार जे मालिक खे सुञाणियो? न न, मां हिनखे नथो सुञाणां। तूं त मात कर, तूं त मात करे, तूं त मूंखे अवली डिप्रेशन जो मरीज़ करे छॾियो आहे। सच जो आहे सियाणन त औरत ऐं कुओ जो पेट कॾहिं बि न आहे। मां त तोसां शादी करे फासो आहियां। हाणे छा कयां ॿुधाए, छा कयां? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरियो न त चवनि मुंहिंजे तरे में मोकिले छॾींदोसांइ। ऐं चुप कर त मां का डिप्रेशन जी टिकी खावां। चुप कर। दवा पेन अचो बिस्मिल्लाह। मुलाए ज़ाल आज़ार कयो भई ॾिसो नथा त मरां थो, पाणी खणिजो पिया वञो। लगे थो त इहा टेबलेट चंद ॾींहंनि में मार्केट मां ई गुम थी वेंदी। छो? हद खां वधीक था खाओ। बॉस, जीअं डॉक्टर चए थो न उहो ई कयो। ख़ामोश, मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांखे जो पंहिंजा पीउ मां झलींदा आहिनि त ॾोह दोह न कयो, चोरी न कयो, तव्हां मुड़ंदा आहियो? लाला, अॼु त मोटरसाइकिल बि आंदी आहे। मार पियो ख़ुदा जी, उहा हिते शुआ जी अथव। वञी एॾे ते पहुचायो। हल हल वञ हल। तव्हांखे ॾेखारण मुनासिब सम्झोसीं। अदा मां ॾिठमि, छा कयां हाणे? ख़ुशी मां झुमरियूं हणां, तारी वॼायां, तो कुल्हे ते खणी घुमायां या तुंहिंजी तारीफ़ कयां? न लाला, असल में ॻाल्हि इहा आहे त बाबन, असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हां मूंखे डिप्रेशन ॾेई मारून था चाहियो। पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो, मां को नेक निमाज़ी त आहियां कोन जो जल्दी मरां। लाला, एॾी कावड़ तव्हां लाइ ठीकु न आहे। मां सम्झां थो त कमीना तूं मूंखे दिली दिलि में गारियूं ॾींदो हूंदे। एॾो जल्दी ॿी टेबलेट था खाओ? मां मरण थो चाहियां। तव्हां मूंखे एतिराज़ आहे त मुंहिंजी मर्ज़ी मां छा बि खावां? लाला, तव्हां लाइ एॾी कावड़ ठीकु न आहे। मुंहिंजी कावड़ सुठी न आहे हा, ऐं जेको तव्हां पंहिंजो मथो था खाओ उहो सही आहे। मूंखे मरीज़ त तव्हां कयो आहे न। हे वठ, हे वञी पाण में विरायो। जान छॾियो, मुंहिंजी जान छॾियो। हलो तरो। बॉस, मूंखे एडवांस खपे भाउ जी पढ़ाईअ लाइ।
अगवा तो मां पैसा पंहिंजी ज़ाल खे न ॾींदो मता हू ॿिए ॾींहुं पेके न सुणा तूं त पोइ बि चोर आहीं कहिड़ी ख़बर सुभाणे कीअं गोली सां मरी पई त मुंहिंजो डिप्रेशन न ॿुधाए हलो हलो पैसा खपनि मन ही तू छा थी चवी जेको ॿुधी मूंखे को ॿियो मिली वियो आहे माही वे माया जैसा मैं पंहिंजी ज़िंदगी सेड़ थी समझा मैं नहीं करना मैं प्यार माही वे मां माया ऐं तूं छा छो तो मूंखे पाण सां उलझाइण चाहीं ईअं संत मां तोसां प्यार कयो ई न आहे मैं प्यार तो मूंसां प्यार कयो ई कोन हो छा मतिलबु आहे तुंहिंजो जे असां में प्यार हुजे हा न त मां एॾो आसानी सां तोखे न छॾियां ॾिस मां कंहिं ॿिए सां प्यार कयां थी मां हुन वटि ख़ुशि रहंदसि हुन वटि सभु कुझु आहे बल्कि घणो कुझु आहे सभ खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त मां हुन सां ॾाढो प्यार कयां थी हुनखे ॾाढो चाहियां थी जंहिंखे तूं चाहीं थी उहा मोहबत आहे ऐं जेको तोखे चाहे थो उहा छा आहे जंहिं लाइ तूं रोए थी उहा मोहबत आहे ऐं जेको तुंहिंजे लाइ रोए थो उहा छा आहे जंहिं लाइ तूं तड़पे उहा मोहबत आहे ऐं जेको तुंहिंजे लाइ तड़पे उहो छा आहे जंहिंखे तूं चाहीं उहो तोखे मिले ऐं जेको तोखे चाहे उनखे तूं न मिले इहो छा आहे मोहबत कजे त हुन सां कजे जेको तव्हां सां बि मोहबत करे ही वटि पंहिंजो हार भाई ही तूं मूंखे हार बि वापसि थी करे हा हाणे मुंहिंजे कम जो न आहे त पोइ मूं जेका तोखे दिलि ॾिनी उहा बि मूंखे मुंहिंजी वापसि कर माही वे माया मैं नहीं करना मैं प्यार माही वे ओ बेमाया मैं नहीं करना नहीं करना मैं प्यार माही वे सर आखिर तव्हांजो इन हार सां कहिड़ो ताल्लुक़ आहे न रूबी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजो हिन हार सां को बि ताल्लुक़ न आहे सर का ॻाल्हि त आहे जेका तव्हां लिकायो था रूबी मां कुझु बि नथो लिकायां तुंहिंजी मोबाइल हिन वक़्तु किथे आहे
इहा ख़बर पइजी चुकी आहे। हुनजा सिग्नल किथे आहिनि इहो मूं ट्रेस करे वरितो आहे। तूं मुंहिंजी ज़ाल आहे या मुंहिंजी दुश्मन आहे? बवा पई तोखे डिप्रेशन जो मरीज़ करे छॾियो आहे। ॿुधाए तुंहिंजा ॿिया साथी किथे आहिनि? मूंखे का ख़बर न आहे सर। कूड़ न ॻाल्हाए। तुंहिंजी भलाई हिन में ई आहे त पंहिंजे साथियुनि जी बि निशानदेगी कर। ॾिस, अॼु या सुभाणे ताईं असां तुंहिंजे साथियुनि ताईं पहुचंदासीं, तुंहिंजो ॾाढो अशर ख़राबु कंदासीं। यार कंहिंजो आहे? सुञाणे थो न हार खे? सर ही हार मूंखे ख़बर न आहे। मूं तोखे चयो न कूड़ न ॻाल्हाए। रूबी, किथे आहिनि तुंहिंजा ख़्याल? सर, तव्हां इन लाइ काफ़ी आहियो। मूंखे पंहिंजी मोबाइल मिली, मुंहिंजे लाइ इहे काफ़ी आहे। ही हार हुन माण्हूअ जो आहे जे रूबीअ खां मोबाइल घुरी आहे। हक़ीक़त ते पहुचण ताईं असां वटि ॿिया बि रस्ता आहिनि। सही यार, आदिल जो आहे। आदिल जो? जी सर। फरमायो, केरु आहियो तव्हां? असां CID वारा आहियूं। आदिल काथे आहे? उन्ही खे घुराओ।
सीआईडी वारनि जो भला आदिल में कहिड़ो कमु? आख़िर मसलो छा आहे? हिकु ॿ हुजे त चइजे। असां वटि त आदिल जे ॾोहनि जी पूरी लिस्ट आहे। आदिल काथे आहे? उन खे घुराओ। ज़रूर तव्हां खां का ग़लती थी आहे। ॾिसो, मुंहिंजो आदिल अहिड़ो न आहे। मुंहिंजो घर में बि मौजूदु न आहे। असां वटि सबूत आहे। ही आदिल जो स्केच। छा मसलो आहे? आदिल गैर कानूनी कमनि में मुलविस आहे। तव्हां लाइ बहितर इहो थींदो त तव्हां आदिल खे असांजे हवाले कयो। पर हिन वक़्तु आदिल किथे आहे? आदिल मूंखे कहिड़ी ख़बर? केतिरो तोखे चवंदी हुयसि त आदिल ते सख़्ती कर, हिनखे घर खां ॿाहिरि न छॾ। अगरि पुट जी सलामती चाहियो था त हुनखे असांजे हवाले कयो। किथे हू कानून जी गोलीअ जो खारिज न बणिजी वञे। असां उम्मीद था कयूं कि तव्हां असां सां ताउन कंदो। तूं छा थी चवी? जेको ॿुधी मूंखे को ॿियो मिली वियो आहे। माही वे माया जिसमें मैं पंहिंजी ज़िंदगी सेट थी समझा। मैं नहीं करना मैं प्यार माही वे मां माया। ऐं तूं छा? छो तूं मूंखे पाण सां उलझाइण चाहीं? ईअं संत मां तोसां प्यार कयो ई न आहे। तो मूंसां प्यार कयो ई कोन हो? छा मतिलबु आहे तुंहिंजो? जे असां में प्यार हुजे हा न त मां एॾो आसानी सां तोखे न छॾियां। ॾिस, मां कंहिं ॿिए सां प्यार कयां थी। मां हुन वटि ख़ुशि रहंदसि। हुन वटि सभु कुझु आहे, बल्कि घणो कुझु आहे। हेलो, तव्हां केरु? सर, तव्हांजी फोन। यस, हेलो, देव स्पीकिंग। मां तोखे इहा रिक्वेस्ट करणु चाहियां थी त आदिल खे नुक़सान न पहुचाइजे। मुंहिंजी आदिल सां का दुश्मनी न आहे। मूंसां त अथई न। मूं जो तोखे ठुकरायो। नाहिद, मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे। शायदि पाण हिक ॿिए जे नसीब में न हुयासीं। तोखे त ख़बर आहे, औरत जी फितरत में लालच शामिल आहे। हूअ चाहींदी आहे उन वटि घणो कुझु हुजे, बल्कि सभु कुझु हुजे। मूंखे औरतुनि जो एतिराम आहे, इहो उन्हनि जो हक़ आहे, पर कंहिंजी दिलि सां खेॾणु उन्हनि जो हक़ न आहे। मूं सही कयो या ग़लति कयो, पर अॼु ताईं सम्झी न आहियां सघी।
तूं जेको कुझु चाहीं पई उहो त तोखे मिलियो न, हा, त पोइ तूं सही कयो। पर जेको कुझु मिलियो जल्दी हथनि मां निकिरी वियो। असांजी ज़िंदगी में अहिड़ा त तूफ़ान आया, सभु कुझु खसिजी वियो। ईअं सम्झ त इहे नौकर चाकर, बैंक बैलेंस, इहे वॾियूं गाॾियूं, इहे वॾा बंगला तुंहिंजे नसीब में न हुया। हा ज़ेब, मां इहो ॾाढो देरि सां सम्झियो, पोइ पंहिंजे नसीब खे शुक्र सम्झी क़बूल कयो। ऐं पंहिंजे नसीब खां वधीक इंसान जे लाइ कुझु बि न आहे हूंदो। ज़ेब, मुंहिंजी हिकिड़ी औलाद आहे, उहा आहे आदिल, जेके मां विञाइण नथी चाहियां। ख़ुदा जे वास्ते ज़ेब, मुंहिंजे पुट खे नुक़सान न पहुचाइजे, न त मां मरी वेंदसि। नाहिद, जेकर तव्हां चाहियो था त आदिल खे कुझु बि न थिए त प्लीज़ हुनखे असांजे हवाले कयो। उनजी भलाई हिन में ई आहे। मां पूरी कोशिश कंदसि, जेकॾहिं थी सघई त मूंखे माफ़ करे छॾिजांइ। मां तुंहिंजी दिलि दुखाई आहे। ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो तुंहिंजे माजी सां को तालुक न आहे नाहिद। आदिल हेॾे आ पुट। जी बाबा। तूं असांजे इतमाद खे टोड़ियो आहे आदिल। तूं हे कहिड़े रस्ते ते हली पियो पुट? ॾिस पुट, माउ पीउ जे प्यार मां ग़लति फ़ाइदो न आहे वठिबो। मूं तोखे आज़ादी ॾिनी, ऐं मां तो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे। कहिड़े रस्ते ते हलां? छा थियो आहे तव्हां ॿिन्हिनि खे? दिमाग़ ख़राब थियो अथव छा? बकवास सिखी पियो आहे। तोखे ख़बर आहे त तोखे सीआईडी वारा ॻोल्हींदा पिया वतन। ॻोल्हींदा अची घर पहुता। सीआईडी वारा? हा, सीआईडी वारा कुत्ते जी मौत तोखे मारे छॾींदा। कफन बि नसीब थींदी अलाए न। वठी वञ हिनखे, वठी वञी सीआईडी वारनि वटि ॾेसि। पुट, तूं दोस्ती पाण ॼणनि सां बि त रखी पियो सघे न। छा कयां? दोस्तनि सां गॾु रही दोस्तनि जहिड़ो थियणो थो पवे। जहिड़ो बि असांजो हाल हो, तोखे त ख़ुशि रखियूं पिया चऊं न। पोइ बि तूं न लालची दुनिया जे चक्कर में अची वई। पुट, तूं हल हल मूंसां गॾिजी हल सीआईडी वारनि ॾे। मां कोन हलंदुसि। छा थियो आहे तव्हांखे? पुट, हे ॾिस मां तोखे हथ थी बता, चवे त तोखे रहो लाए जा। अम्मा, सीआईडी वारा मूंखे मारींदा? अम्मा कोन मारींदा तोखे सीआईडी वारा। वञ पीउ सां गॾु, उनखे सभु कुझु ॿुधाए। ली हाणे त मरी वियुसि। तोखे आहिनि गोरियूं? तोखे गोरियूं आहिनि? गोलियूं बि ख़तम थी वियूं, गोरियूं बि ख़तम थी वियूं। हाणे मां छा कयां? हाणे त मरी वेंदुसि। अरे सर जो पुलिस ही मूंखे पकड़े वठी हले। घटि में घटि मूंखे टेबलेट त ॾींदियूं।
मूंखे वठी हलो मुंहिंजूं गोरियूं बि ख़तम थी वियूं आहिनि मां मरी वेंदुसि मूंखे वठी हलो तव्हां साइड वारनि जेका मां हिकिड़ो डिप्रेशन जो मरीज़ ई काफ़ी शाबा सम्झो त असांखे मिंट तव्हां पकड़े ॾींदो न त तुम्हारे साइड जो मैदान हेठि पियो अथई हेठि कर हाणे ॿुधाए तोसां छा असर कयो वञे ॿारनि खे ग़लति कमनि ते आमादा थो करी तोखे सख़्त खां सख़्त सज़ा मिलंदी साहबा मुंहिंजे पीउ ॾाढे बि तौबा कई जीअं चवंदव मां तीअं कंदुसि पर मूंखे इहो ॿुधायो त जेल में डिप्रेशन जूं टेबलेट त मिलंदियूं मां मरांव थो मूंखे टेबलेट ॾियो तोखे जेल में ॾंडनि जूं गोरियूं ज़रूरु मिलंदियूं उते ग़लति कमु करे मख उड़े छा मतिलब है असांजो साम्हूं वेठो आहे मूंखे फायर मारंदो आहे मूं ते फायर न मारंदो आहे तुम तो नीचे चले जाओ